गाज़नवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के शिकारपुर मां ख़बर ॾींदड़ रुस्तम भरसां ॻोठ आमिल महर में 11 सालनि खां बंद पयल प्राइमरी स्कूलनि ते मुक़ामी उस्तादनि वाहिद बख्श मोहम्मद शरीफ महर जो कब्ज़ो बरक़रार। 100 खां वधीक ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह। इलाइक़े वासियुनि पारां इख़्तियारियुनि खां नोटिस वठण जी घुर। आमिल ॻोठ में तइमीर थियल 2 स्कूल मुक़ामी उस्तादनि जे कब्ज़े हेठि आहिनि। स्कूलनि तां फौरन कब्ज़ा ख़त्म कराया वञनि। रुस्तम भरसां आमिल ॻोठ महर में 2 स्कूलनि में उस्तादनि जो गैर हाज़िर हुजण सबबि 100 खां वधीक ॿारड़ा तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम। स्कूल जी भर वारी मस्जिद जे पेश इमाम मौलवी इमदादुल्ला सोलंकी, अब्दुल करीम महर ऐं अब्दुल सत्तार महर ॿुधायो आहे त ॻोठ ड्रब टांवरी वासी उस्ताद रहमतुल्ला टांवरी पंहिंजी पाबंदी सां हर ॾींहुं अची स्कूल में 200 खां वधीक शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे पढ़ाई कराईंदो हो। मासूम ॿारड़नि जे मुस्तक़बिल जे मुक़ामी कातिल उस्तादनि वाहिद बख्श महर ऐं रिटायर्ड मास्तर शरीफ महर केस जी बदली कराए छॾी आहे। आमिल ॻोठ में 2 स्कूल आहिनि। ॿिन्ही स्कूलनि जी पगार मुक़ामी मास्तर खणंदड़ आहिनि। अहिड़नि घोसड़ू मास्तरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हराम जी खाधल पगार वापस कराई वञे ऐं हिननि वधीक मुतालबो कयो त स्कूलनि में ईमानदार उस्ताद मुक़रर कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।